अॻिते तव्हां कथा श्रवण कई कि प्रताप भानु अची करे वरी समय पाए करे रावण ठहियो, उनजो भाउ कुंभकर्ण ठहियो ऐं उनजो जेको मंत्री हो उहो उनजो सौटेलो भाउ सौट भाउ विभीषण महाराज ठहिया। टिनी तपस्या कई, ब्रह्मा जी राजी थिया। रावण खे चऊं वर घुर, रावण चवण लॻो मूंखे वर ॾियो कि धरतीअ ते अमर थी वञा। ब्रह्मा जी चयो त अहिड़ो त कोई कोन्हे भाई, मृत्यु लोक आहे। अच्छा त इहो वर ॾियो कि सिवा माण्हूअ जे ऐं बांदर जे मूंखे कोई न मारे सघे। इन में कहिड़ी चालाकी कई रावण, सोचण लॻो कि मूंखे जॾहिं देवता नथा मारे सघनि, उहो बांदर शेर बि न, बांदर ऐं माण्हू हे त मुंहिंजा भुॻड़ा आहिनि खाइण वारा, हे त ईंदा मां इन्हनि खे खाई हली वेंदुमि। ब्रह्मा जी चयो तथास्तु। तॾहिं असांजा भॻवान रघुनाथ पाण मनुष्य रूप में अची करे अवतार वरितो, श्री नारायण भॻवान। हाणे कुंभकर्ण जो नंबर आयो त ब्रह्मा जी ॾिठो कुंभकर्ण अगरि जाॻंदो त ही धरती ख़ाली थी वेंदी, एॾो ख़तरनाक आहे, एॾो वॾो त हुनजो पेट आहे। कुंभकर्ण, कर्ण यानी कन, कुंभ यानी मटका, जंहिंजा कन मटके जेतिरा हुआ त मुंहुं केतिरो हूंदो, वरी हुनजो पेट केतिरो हुयो। चओ हरे राम। त उहो चवण पियो चाहे मां हिकु ॾींहुं सुम्हां हिकु राति ऐं 6 महीना जाॻां। सरस्वती माता खे चई करे उनजी बुद्धि फेरी वई। सरस्वती माता असां ते कृपा कई, उल्टो चयो। छा चयो? चवण पियो चाहे 6 महीना जाॻां हिकु राति सुम्हां। चई ब्रह्मा जी मां 6 महीना सुम्हां हिकु राति जाॻां। ब्रह्मा जी तुरंत चयो तथास्तु। उहो शायदि चवणु लॻो अरे मां छा चई छॾियो, अरे अरे मां हाणे कुझु न थींदो भैया, मज़ाक सम्झी थी छा देवताउनि सां? तूं चई करे हाणे वरदान घुरियो, ॾेई छॾियो तोखे, तूं घुरियो उहो ई ॾिनो न। हा। चई अरे हे त उल्टो थी वियो। चओ हरे राम। छो जो ख़तरनाक ई आतंकवादी या आतताई जंहिंजे उथण वेहण हलण सां ई ॿियनि खे तकलीफ़ थिए, उहे सुम्हिया ई भला, हा उहे उथंदा त वरी कुझु गड़बड़ कंदा। चओ हरे राम। हरे राम। हाणे आयो विभीषण महाराज जो नंबर। तॾहिं ब्रह्मा जी चयो तव्हांखे छा खपे? विभीषण महाराज चयो मूंखे कुझु न खपे, कुझु न खपे, मूंखे प्रभु हरि वासुदेव जे चरणनि में निर्मल भक्ति खपे, उन्हनि जो प्यारु खपे, उन्हनि जी कृपा खपे, उन्हनि जो दर्शन खपे, उन्हनि जो प्रेम खपे। ब्रह्मा जी ॾाढो प्रसन्न थिया। तथास्तु। ऐं ॾिसो विभीषण जंहिं कुझु न घुरियो उनखे सभु मिली वियो। उन केवल भॻवान खे घुरियो त भॻवान मिलिया, प्रेम मिलियो, भक्ति मिली, लंका जो राज मिलियो ऐं सॼो अमर बि थी विया। वरी उहे हिन महिल ताईं राज था कनि, कल्प तक जी उमिरि ॾेई छॾी आहे भॻवान, युगनि युगनि ताईं उहे राज कंदा रहंदा। बोलो विभीषण जी महाराज की जय। त हाणे ॿुधायो समझदारी कंहिंमें थी, भॻवान जी भक्ति घुरण में या सोन जी लंका घुरण में? असां हिन महिल बि सोचींदा आहियूं भक्ति घुरण में घाटे में न हली वञूं भाई, हा ॿियो कुझु घुरी वठूं। न न, सभिनि खां वॾी समझदारी बुद्धिमानी भॻवान जो प्रेम घुरण में आहे। छो जो अगरि भॻवान तव्हांखे माया ॾींदा त माया असांखे नचाईंदी, असांखे नचणो पवंदो। ऐं अगरि भॻवान खां असां प्रेम घुरंदासीं, भक्ति घुरंदासीं त भॻवान चवनि था प्यारा पोइ त मूंखे तुंहिंजे पोयों नचणो पवंदो। तंहिंजे करे मुक्ति बि जल्दी ॾींदा आहिनि। मुक्ति यानी भॻवान में मिली वियो, ॻाल्हि ख़तमु थी वई। ऐं धन संपत्ति त ईअं ई ॾेई छॾींदा आहिनि, पर भक्ति आख़िरीअ में ॾींदा आहिनि। छाजे करे? कि मूंखे नचणो पवंदो। चओ हरे राम। शबरीअ वटि अचिणो पवंदो, केवट खे निहोरा करणा पवंदा, गोपियूं नचाईंदियूं त नचणो पवंदो। चओ हरे राम। ऐसी प्रीत भई वृंदावन, गोपिन नाच नचाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। हरे राम। हरे राम। श्री कृष्ण गोविंद।